हेडमास्टरनि खे मारकुट याने लाठी चार्ज करण ते असीं शर्मिंदा आहियूं। हैरत जी ॻाल्हि आहे त सिंध सरकार उन्हनि जा मुतालबा तस्लीम करण बजाए उन्हनि खे इज़त ॾियण बजाए उन्हनि खे एवार्ड ऐं तरक़ियूं ॾियण बजाए उन्हनि मथां लाठियूं वसाए रही आहे। उन्हनि मथां अहिड़े नमूने तशदुद कराए रही आहे जंहिंसां असांजे मुल्क में क़ाइम जमहूरियत जो कंध हेठि थी वियो आहे। गुज़िरियल आचर वारे ॾींहुं 24 ॾींहंनि खां पंहिंजे मुतालबनि जे मञता लाइ प्रेस क्लब कराची आॾो बुख हड़ताल ते वेठल हेडमास्टरनि जॾहिं वज़ीर आला हाउस आॾो धरणो हयो त पुलिस पहुची वई, जंहिं पुलिस पर अमन एहतजाज कंदड़ हेडमास्टरनि मथां लठबाज़ी शुरू करे ॾिनी, जंहिंमें 11 हेडमास्टर ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पुलिस 50 खां वधीक हेडमास्टरनि ऐं हेडमास्टरियाणियुनि खे गिरफ़्तार कयो। मोस्ट वेलकम सर, जेके तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अब्दुल्ला बलोच एंड मोहम्मद फारूक फ्रॉम लंडन मां, अहमद नवाज, मोहम्मद कासिम, नूर हसन, अयाज मीरजत साहब एंड अल्ताफ लार ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। कुर्बान अली फ्रॉम कराची खां, अली अब्बास, नज़ीर खान भुट्टो एंड ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, जेकॾहिं तव्हां पंहिंजो नालो कमेंट करे मोकिलींदव त असीं अव्हांखे बाय नेम सुञाणे सघंदासीं त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। सागर गोराम जागीरान साहब, मोस्ट वेलकम एंड नूर हुसैन मंगसी फ्रॉम सऊदी अरब खां, एबी तला फ्रॉम दुबई अरब इमारात, शकील अहमद साहब, अयाज एंड मोहम्मद हसन उस्ताद माण्हू, सिस्टर हुमेरा इफ्तिखार भी असांजे प्रोग्राम में आहिनि। वहीद फर्राम, नवाब शाह खां, इंजीनियर मोहम्मद अली बरकत चांडियो, एबी तलहा एंड डॉक्टर इरफान खान राहुज और रहमत जहरी साहब, मोस्ट वेलकम। आबिद मलिक साहब, मोस्ट वेलकम। इरशाद अली, यूसुफ शेख साहब, वसीम साहब लिखन था त ज़बरदस्त, मोस्ट वेलकम वसीम साहब। इशफाक मस्तूरी साहब, मोस्ट वेलकम। आशिक भाई लिखन था त सलाम भाई। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर आशिक साहब कहिड़ा हाल आहिनि? खैरियत? फहद अजीज लगारी साहब, मोस्ट वेलकम एंड असदुल्लाह मंगसी और रहमत जहरी साहब असांखे ॿुधी रहियो आहे। अयाज मीरजत साहब लिखन था त जेसी ताईं सिंध में ज़रदारी जी हुकूमत आहे तेसी सिंधी चङाई जी उम्मीद न रखनि, मेरिट जी लताड़ थींदी ज़रदारी जी हुकूमत में आहे। महिरबानी सर अयाज मीरजत साहब। इशफाक मस्तूरी साहब फ्रॉम हैदराबाद मां असांखे ॿुधी रहिया आहिनि। अच्छा, हाजी शकील अहमद साहब लिखन था कमेंट। सर अयाज साहब, असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे? तव्हां कमेंट करे असांखे ॿुधाए सघो था।
हाजी शकील अहमद साहब लिखन था त शहर कंबर अली खान का हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, हाजी शकील रमज़ान गोपांग, आबिद हुसैन गोपांग, आकिब अली गोपांग, आमिर अली गोपांग, तव्हांखे सलाम अर्ज़ था कयूं सर। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह सर। मोस्ट वेलकम हाजी शकील अहमद साहब, अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। अशफाक मस्तोई साहब लिखन था त सलाम अदा। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह सर। तव्हां वधीक लिखियो आहे त क्या हाल है? अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैर खैरियत, दुआऊं, महिरबानी। वंस अगेन अशफाक मस्तोई साहब लिखन था त काफ़ी वक्त खां पोइ आया आहियूं, वेलकम कजो अदा। मोस्ट वेलकम सर अशफाक मस्तोई साहब। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। तव्हां हैदराबाद में हिन वक़्तु ड्यूटी पंहिंजो सर अंजाम ॾेई रहिया आहियो। शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। असांजो भाउ अब्दुल रसूल मांगसी साहब, मोस्ट वेलकम फ्राम सऊदी अरब खां असांजे प्रोग्राम में हिन। असीं भलीकार चऊं था। अयाज़ साहब लिखन था त आवाज़ सही पियो अचे अदा, आवाज़ सही पियो अचे अदा। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट अयाज़ साहब। शकील अहमद साहब लिखन था अब्दुल रसूल के असांजा सलाम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह सर। कामिरट अयाज़ मीरजत साहब, ख़ुशि आहियो? अच्छा, हाजी शकील अहमद साहब मुखातिब आहिनि। आशिक साहब असांखे ॿुधी रहे फिरम राहू जे ॻोठ खां। आशिक भाई कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर ख़ैरियत? ऐं असांजो ॿियो दोस्त इसहाक तूफ़ानी साहब असांखे ॿुधी रहियो आहे। अब्दुल रसूल भाई फिरम सऊदी अरब खां लिखन था त सलाम अदा, कैसे हो? काफ़ी दिनों के बाद शामिल हुआ हूँ हम आपके प्रोग्राम में। मोस्ट वेलकम सर अब्दुल रसूल भाईजान। शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। असांजे भाईजान अब्बास भाई के सलाम। अशफाक मस्तोई साहब लिखन था त लख कुर्ब भा, अल्लाह साईं ख़ुशि रखे अव्हांखे, आमीन। महिरबानी सर। एंड सैयद इरशाद अली साहब, मोस्ट वेलकम। ऐं ॿिया दोस्त काफ़ी असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। पुलिस पुरअमन एहतजाज कंदड़ हेड मास्तरनि मथां लठबाज़ी शुरू करे ॾिनी, जंहिंमें 11 हेड मास्तर ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पुलिस 50 खां वधीक हेड मास्तर ऐं हेड मास्तरनि खे गिरफ़्तार कयो। उन्हनि मंज़रनि मां ॾुखींदड़ मंज़र इहा ई हुई त हेड मास्तरनि खे वारनि मां झले गेले पुलिस मोबाइल में विधो वियो। ही उहे उस्ताद ऐं उस्तादियाणियूं आहिनि जन असांजे उन्हनि ॿारनि सां गॾोगॾु असांजे उन्हनि हुक्मराननि खे बि पढ़ाए उन्हनि ऐवाननि में पहुचायो आहे, जेके ऐवान ऐं सेक्रेटरीट में वेठल हाणे उन्हनि उस्तादनि सां मिलण बि पसंदि नथा कनि। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में उस्तादनि खे उहे इज़तूं ऐं मराहतूं मिलनि थियूं जंहिंजा हू हक़दार आहिनि। पर असांजे मुल्क में जमहूरियत हूंदे बि उन्हनि उस्तादनि सां ईअं कयो पियो वञे, जेके उस्ताद माउ ऐं पीउ जेतिरो मक़ाम रखनि था, पर असांजे
सिंध सरकार उन्हनि उस्तादनि सां कहिड़ो वर्ताव करे रही आहे जेको असांखे आचरणीय वज़ीर आला हाउस आॾो लठिन जे सूरत में नज़र आयो। यादि रहे त सिंध सरकार 4 साल अॻु तालीम खाते में हेड मास्तरनि जी खोट खे ख़त्म करण लाइ 2015 ईस्वी में 2000 हेड मास्तरनि ऐं हेड मास्तरनि जे हाली जाइनि लाइ वर्ल्ड बैंक जी निगरानी में सिंध जे मोतबर इदारे IBA सखर मुतारफ़ इम्तिहान वरितो हो। अच्छा, असांजा काफ़ी दोस्त असांखे कमेंट करे रहिया आहिनि। असीं पंहिंजे दोस्तनि सां मुखातिब थींदे कुझु अॻिते वधूं था त आशिक़ अली राव जो फिर राव जो ॻोठ खां लिखनि था त अॼुकल्ह टाइम चेंज कयो आहे छा भाउ? बिल्कुलु सर, हाणे 9:30 वॻे प्रोग्राम कंदा आहियूं। मोहम्मद अयूब मुगेरी साहब मोस्ट वेलकम। अब्दुल रसूल मक्सी लिखनि था असांजो भाउ फिरम सऊदी अरब खां त वालेकुम सलाम अदा शकील अहमद। वंस अगेन आशिक भाई लिखनि था या अॼु देरि थी आहे सर, 9:30 बजे असीं प्रोग्राम स्टार्ट कंदा आहियूं। नूर हसन फिरम सऊदी अरब खां। उस्ताद अब्दुल रहीम मुगेरी साहब मोस्ट वेलकम। आया साहब लिखनि था त दुआ आहे तव्हांजी शकील अहमद। गोपांग साहब तव्हां बि ख़ुशि आहियो? हाजी भी खुश आहे। अच्छा, हाजी शकील अहमद साहब मुखातिब आहिनि। आया साहब। नूर हुसैन साहब लिखनि था त अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह भा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। नूर हसन साहब तव्हां वधीक लिखियो आहे त नूर हसन मक्सी सऊदी अरब खां ख़ुदा सलामत रखे, आमीन। मोस्ट वेलकम सर नूर हसन साहब। तव्हां असांखे पाक मुल्क खां ॿुधी रहिया आहियो। शाला सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। सैयद इरशाद अली साहब लिखनि था त अदा अस्सलाम अलैकुम या अली मदद। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मौला अली मदद, महिरबानी सर। सैयद इरशाद अली साहब तव्हां असांजे कमेंट सां गॾोगॾु बाहूं ॿधी रहिया आहियो। सर असीं अव्हांजा ख़ादिम आहियूं, महिरबानी। शकील अहमद साहब हंस अगेन लिखनि था त वालेकुम सलाम भा अब्दुल रसूल साहब। जी दोस्तों, जेके तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो ऐं दिलि सां लाइक करे रहिया आहियो, अव्हां जूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। नूर हसन लिखनि था त अफ़सोस असांजो दोस्त बि उहे न्याज़ खोसो बि आहे। अच्छा, महिरबानी सर नूर हसन साहब। रहमतुल्लाह बलोच एंड हाजी शकील अहमद साहब लिखनि था हाजी साहब भी खुश आहे। अयाज साहब जाहिद हुसैन गोपांग फ्रम सऊदी अरब खां लिखनि था त सलाम अदा, खुश आहियो? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैर खैरियत दुआऊं, महिरबानी। नूर हसन फ्रम सऊदी अरब खां लिखनि था त आमीन या रब्बिल आलमीन। मोहम्मद वसीम मक्सी साहब असांजो मासात रूह माण्हू, सुहिणो माण्हू, अज़ीज़ माण्हू लिखनि था त अस्सलाम अलैकुम मासात जानी। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह मासात मोहम्मद वसीम मक्सी साहब कहिड़ा हाल आहिनि? शाला सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। शाला हर कामयाबी अव्हांजा कदम अच में। असांजो दोस्त असां सां गॾु आहे
मोहम्मद अयूब साहब। मोहम्मद अयूब मुगेरी साहब लिखन था त माशा अल्लाह मेहरबानी सर। मोहम्मद अयूब साहब कहिड़ा हाल आहिनि? तव्हां शाम जो होटल ते वेठा हुयव ऐं असांखे ॾिसी चांहि इनवाइट कयो, वॾी महिरबानी सर। मोहम्मद अयूब साहब। इरफान अली गोपांग हाजी शकील अहमद लिखन था ज़ाहिद हुसैन गोपांग खुश आयो। रफ़ीक मक्सी साहब जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां असांजे प्रोग्राम खे शेयर कयो ताकि वधीक दोस्तनि ताईं पहुचे ऐं शामिल थी सघनि। अयाज़ मिर्जा साहब लिखन था त पुलिस मजबूर आहे, हुकुम जी पाबंद आहे, ज़रदारी वॾो ज़ालिम आहे, हिन सदाई उस्तादनि ऐं मुलाज़िमनि ते तशद्दुद करायो आहे, ज़रदारी तबाह कयो आहे सिंध खे। अच्छा अयाज़ मिर्जा साहब, तव्हां काफ़ी वॾे जोश ऐं जज़्बात सां कमेंट लिखी रहिया आहियो। असांजे दोस्त मोहब्बती माण्हू डॉक्टर ज़ाहिद साहब आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ई ॿुधी रहिया आहियो, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। 957 कामयाब हेड मास्टरनि ऐं हेड मास्टरनि खे ऑफर ऑर्डर जारी कया विया। भर्ती जो मरहलो मुक़ररु थियण खां पोइ हेड मास्टरनि ऐं हेड मास्टराणियुनि खे सिंध जे सरकारी प्राइमरी ऐं सेकेंडरी स्कूलनि में मुक़ररु कयो वियो हो। 2 साल कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण खां पोइ वरी उन्हनि जे एहतजाज खां पोइ उन्हनि खे 1 साल लाइ संदन कॉन्ट्रैक्ट जो मुदो वधायो वियो। असांजो दोस्त डॉक्टर ज़ाहिद साहब लिखन था त अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। डॉक्टर माण्हू, उस्ताद माण्हू ज़ाहिद साहब मोस्ट वेलकम सर। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। शाल सदाई आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शाल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। मोहम्मद अयूब साहब लिखन था त गुड अदा सर। डॉक्टर ज़ाहिद साहब, असांजो दोस्त किथे आहे? अहमद नवाज़ साहब। अहमद नवाज़ साहब खे असांजा सलाम ज़रूरु अर्ज़ कजो। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी मोहतार सुधीर अली मक्सी फ्रॉम कलर शाह ॻोठ खां लिखन था त माशाअल्लाह वंस अगेन लिखन था त गुड। अब्दुल रसूल भाजा असांजा लाइक्स अची रहिया आहिनि, दिलि सां हू लाइक करे रहिया आहिनि। डॉक्टर ज़ाहिद साहब उस्ताद माण्हू, रूह माण्हू लिखन था त सर। ज़ाहिद अली मुगेरी साहब लिखन था त रात जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजो समातुनि जी नज़र थी रही आहे। रात जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। मोस्ट वेलकम सर ज़ाहिद साहब। आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में तव्हां असांजो प्रोग्राम ज्वाइन कयो आहे। असीं दुआ कयूं था त शाल सदाई आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, शाल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। वंस अगेन डॉक्टर ज़ाहिद साहब लिखन था त सर तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरियत, दुआऊं, महिरबानी। ऐं तव्हां कीअं आहियो, कहिड़े हाल में आहियो? बस इंसान पंहिंजो ज़िंदगी वक़्तु दुखनि सुखनि सां कोशिशि करे रहियो आहे त पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने सां गुज़ारियूं। अच्छा भोतार सुधीर अली मांगसी साहब कमेंट में गुलाब जा गुल मोकिलिन था।
ज़ाहिद हुसैन गोपांग साहब लिखनि था त अल्हम्दुलिल्लाह अदा शकील अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। आमीन, महिरबानी सर। मोहम्मद अली साहब, मोहम्मद अयूब एंड असांजो दोस्त शकील अहमद साहब बि प्रोग्राम में आहिनि। एक्शन कमेटीअ सां ॻाल्हियूं करे खेनि पको करण जो यकीन ॾियारायो, पर अॻिते हली सरकार ओचितो फ़ैसिलो तब्दील कंदे हेड मास्तरनि खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए इम्तिहान ऐं इंटरव्यू वठी भर्ती करण जो फ़ैसिलो कयो ऐं बाज़ाब्ता सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे हिकु ख़त बि लिखी छॾियो। IBA हेड मास्तरनि बि क़ाबिलियत जी आला मयार ते भर्ती थींदड़ 937 IBA हेड मास्तरनि मां 143 MPhil, 56 PhD ऐं 345 यूनिवर्सिटीअ मां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट स्पेशलिस्ट हूंदे बि सिंध सरकार खेनि पको करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। हाजी शकील अहमद साहब लिखनि था त आमीन सुम आमीन। दुआ में याद ज़ाहिद भा मदीने में। अच्छा, असांजो दोस्त हाजी शकील अहमद साहब ज़ाहिद साहब सां मुखातिब आहिनि। मूं गुनाहगार खे यादि कंदा कयो, वॾी महिरबानी। हाजी शबीर हुसैन मंगसी बि असांखे कंबर खां ॿुधी रहियो आहे। असीं भलीकार चऊं था मामा शबीर हुसैन मंगसी साहब के। अहमद नवाज़ मुगेरी साहब मोस्ट वेलकम। तव्हां बि असांजे प्रोग्राम में अची चुका आहियो। हिन पूरे सूरत हाल पोयां किथे बि असांखे हुकूमती संजीदगी नज़र न पई अचे, जंहिं संजीदगीअ खे ॾिसी असां चई सघूं त 24 ॾींहं खां बुखू काटींदड़ हेड मास्तरनि जो मसइलो हल थींदो। जेकॾहिं अञा बि हेड मास्तरनि जो मसइलो हल करण लाइ को रस्तो या का संजीदा कोशिश न वरिती वई त आख़िरकार हिननि उस्तादनि जो हल कीअं निकिरंदो। हिननि जे घर जे चुल्ह जो छा थींदो, जेका घर जे चुल्ह हर रियासत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे त उन चुल्ह खे कॾहिं बि विसण। असांजो दोस्त ज़ुल्फ़कार अली साहब एंड हाजी शबीर हुसैन मंगसी। अहमद नवाज़ मुगेरी साहब उस्ताद माण्हू, पीरी प्यारो दोस्त ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। अहमद इसरार बरोही, मोहम्मद कासिम गोपांग, डॉक्टर ज़ाहिद साहब मोस्ट वेलकम ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे परदेस खां ॿुधी रहिया आहिनि, पाक मुल्क खां। अब्दुल रसूल भा असांजो पहिरीं प्यारो असांखे परदेस खां ॿुधी रहियो आहे। आबिद मुगेरी साहब असांजो दोस्त आबिद मुगेरी साहब लिखनि था त गुड वर्क, bundle of thanks for that, sir. We have too much respect in our heart for you without any greed. आबिद साहब तव्हां फर्स्ट टाइम असांजो प्रोग्राम ज्वाइन कयो आहे। शाल सदाईं आबाद हूंदो, ख़ुशि हूंदव। सलहर कामयाबी अव्हांजा कदम में। एंड नज़ीर खान भुट्टो साहब फ्राम सिंध बेकरी कंबर खान, खालिद हुसैन सोलंगी, शबीर मंगसी, हाजी शकील अहमद साहब तव्हां असांखे दिल सां लाइक करे रहिया आहियो। अव्हां जूं दिलियूं असांजे हिन प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि।
जी दोस्तों, पंहिंजो ख्याल रखो। जॾहिं तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। हाणे असांखे ॾियो इजाज़त, इंशा ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। खालिद हुसैन सोलंकी साहब, मोस्ट वेलकम। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख्याल रखो। फ़हद साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में हाणे अची चुका आहियो, जॾहिं त असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे।